जॾहिं असां दुखी हूंदा आहियूं, असां सां कुझु ख़राबु थियो हूंदो आहे, असांजो कुझु नुक़सानु थियो हूंदो आहे, जॾहिं असांजो कुझु या असां सां कोई धोखो थियो हूंदो आहे या हुन में फासी पाइणु ॾाढो आसानु थींदो आहे, छाकाणि त उहो ॾाढो दर्दनाक हूंदो आहे। अहिड़ा घणा माण्हू आहिनि सां थियो आहे ऐं उहे चई सघंदा आहिनि कि उहे बर्बादु थी सघंदा आहिनि ऐं उन्हनि परमेश्वर जो सहारो ई न वरितो हुजे हा त। मूंखे ख़बर आहे कि अहिड़ा केतिरा परिवार आहिनि जेके पंहिंजा अंतिम भुलाए करे अॻियां वधी हलिया आहिनि। इन करे घणेई माण्हू जॾहिं अॻियां वधनि था, उन्हनि में कुझु कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि ऐं ॾिसणु ईंदियूं आहिनि। जीअं कोई माण्हू महसूसु करे कि हुन खां कॾहिं बि ग़लती न थींदी, इहो वॾी ग़लती आहे, छाकाणि त हे सभु मसीह सां मिलंदो आहे, पंहिंजे कर्मनि सां न। कंहिंखे बि कम जी लत पई वेंदी आहे। मां बि इहो महसूसु कयो हुयो। मूंखे लॻंदो हुयो कि मुंहिंजी कोई वैल्यू ई कान आहे, छाकाणि त मुंहिंजो शोषण थियो हुयो। इन करे मां ॾाढो महसूसु कयो त मुंहिंजो कोई महत्व कान आहे। महत्व मसीह में आहे, अहिड़े के कम में न जेको मां कंदी आहियां। कुझु माण्हू परे रहंदा आहिनि, कंहिंसां बि मिलंदा कान आहिनि। उहो सोचींदा आहिनि अगरि कंहिंसां मिलंदा जुलंदासीं न त दुखी न थींदासीं, पर अकेलो रहण सां ई दुखी थियण जा चांस वधीक थींदा आहिनि। उन्हनि दुखनि सां निपटणु, उन्हनि ग़लतियुनि सां गॾु जंहिंजो सामनो कंदा आहियूं, माण्हुनि सां गॾु भले ई जेको रहण सां या हुन खां पोइ बि इहो थींदो आहे, अहिड़ी ग़लतियुनि वारनि माण्हुनि बि समस्या वारे माण्हूअ सां शादी कंदा आहिनि। पर ॿिन्हिनि माण्हुनि जी समस्या हिक ई तरह जी हूंदी आहे। पोइ इन समस्या वारा माण्हू पंहिंजे ॿारनि जी परवरिश ठीक सां न करे सघंदा आहिनि ऐं उन्हनि जो जीवन बुरो हूंदो आहे। पर परमेश्वर जे वचननि लाइ उन्हनि ते महिरबानी, जेके असां सभिनीनि लाइ ऐं सभिनीनि खे बदिलींदा आहिनि, मूंखे ख़बर आहे। तव्हां अगरि मुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो त तव्हां मुंहिंजी गवाही जा ॾाढा किस्सा ॿुधा हूंदा। मुंहिंजो बिल्कुलु इरादो कान आहे कि हिते वेही करे तव्हांखे सॼी कहाणी ॿुधायां, पर मां कुझु ॻाल्हियूं चवणु चाहींदमि। कोई अहिड़ो माण्हू जेको चवंदो आहे कि हुनजी समस्या वॾी आहे ऐं उनजे जीवन में कुझु अहिड़ो थियो आहे जेको उहो न विसारे सघंदा। मुंहिंजे पीउ जॾहिं मां 4 सालनि जी हुयसि ऐं 13 सालनि ताईं मुंहिंजो छेड़छाड़ कई हुई। हुन पोइ मूंसां गॾु शारीरिक संबंध ठाहे छॾिया ऐं पोइ 13 खां 18 सालनि जे अंदरि 200 दफ़ा मूंसां बलात्कार कयो। मुंहिंजो मतिलबु तव्हांखे दुखी करणु न आहे। मां हुन लाइ परमेश्वर खे यादि कंदी आहियां कि कंहिंसां जीवन में ईअं न थिए ऐं उहो करे सघंदा आहिनि। असांजे घर जो बुरो हाल हुयो, हुते लड़ाई झगड़ो थींदो हुयो ऐं पोइ बि मुंहिंजो पीउ ॾाढो चाल हलंदो हुयो। मुंहिंजी माउ खे ॾकाए रखंदो हुयो, उहो सहमी रहंदी हुई। मुंहिंजे लाइ बि ॾाढो बुरो हाल हुयो। मां जंहिंसां शादी कई, उहो पहिरें ॿी माई सां घुमंदो हुयो ऐं फिरंदो हुयो। हिन मूंखे वधीक दुखी कयो हुयो। 22 साल पहिरीं मूंखे कैंसर थी वियो। मूंखे उन बीमारियुनि मां निपटणो हुयो। हेॾा ॾाढा माण्हू आहिनि, गवाही ॾेई थी सघां मां। अहिड़ी समस्याउनि जी कमी कान आहे जेकी मां ॾिठी आहिनि, पर मां चाहींदी आहियां कि तव्हां ध्यानु ॾियो। 25 साल गुज़री विया आहिनि, पोइ बि मां अॼु हिते वेठी आहियां। मां पंहिंजे अतीत में घातल न आहियां। मां परमेश्वर जी पूजा कंदी आहियां। मुंहिंजी शादीअ खे 43 साल थी विया आहिनि, 5 ॿार आहिनि, 10 ॾोहिटा ॾोहिटियूं आहिनि ऐं मां सॼी दुनिया में प्रचार थी कयां। ऐं हाणे तव्हां सम्झी वञो, जेको बि तव्हां सां गॾु थियो आहे, परमेश्वर जा वादा असां सभिनीनि सां गॾु आहिनि, पर ठीकु थियण में टाइम लॻंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे, अॼुकल्ह असांखे सभु कुझु तयारु ऐं गाॾीअ में वेठे वेठे मिली वेंदो आहे, रस्ते में हलंदे हलंदे मिली वेंदो आहे। पर परमेश्वर चाहे तो तव्हां ठीकु थियणु चाहियो था त ठीकु थी सघंदा आहियो, पर हुनखे टाइम लॻंदो आहे। जीवन में सभु कुझु टाइम ते ई थींदो आहे। अगरि तव्हां हिकु कमरो कलर करणु चाहियो था, तव्हांखे ॾाढा कम करणा पवंदा। तव्हांखे दीवार तां फोटो लाहिणा पवंदा, फर्नीचर ॿाहिरि रखणो पवंदो, कालीन खे ॿाहिरि रखणो पवंदो ऐं सभु करण खां पोइ तव्हां चवंदा इन जो बि तरीक़ो आहे। रोटी ठाहिण बि हिकु कमु आहे, ॿारनि जी परवरिश बि हिकु कमु आहे। कंहिं बि तरीक़े जी बीमारी पोइ हुनखे ठीकु थियण बि हिकु प्रक्रिया आहे। मूंखे ख़बर आहे कि कंहिंखे बि हिकु बीमारी आहे। वो 3 दफ़ा डॉक्टर वटि वई, 2 दफ़ा अल्ट्रासाउंड कराई, 2 दफ़ा खून जी जांच कराई, के ॿिए देसी इलाज कई। हाणे उहा ऑपरेशन लाइ तयारु थी थिए, पर ऑपरेशन खां पहिरियों हुनखे कुझु तयारियूं करणियूं पवंदियूं। हुनखे अंत ऐं मूत्राशय जी सफ़ाई आदि कई कम करणा पवंदा।
ध्यानु ॾियो, अॼु खां 2 हफ़्ता पोइ उहा ठीकु थी वेंदी। पर इहा हिकु प्रक्रिया आहे। मूंखे ॾाढो बुरो लॻंदो आहे जॾहिं माण्हू बि रहंदा आहिनि। मूंखे नफ़रत थींदी आहे जॾहिं कंहिंसां बि कुझु ग़लति थींदो आहे। परमेश्वर तयारु हूंदो आहे पर माण्हू हिमत हारिजी वेंदो आहे। मां सभिनीनि खां इहो थी पुछां, जेको सच में ठीकु थियणु थो चाहे, मूंखे विश्वास आहे अहिड़ा माण्हू टीवी ॾिसंदा आहिनि। मां इहा सभा में इन करे इहा रखंदी आहियां कि तव्हां सां मां प्यारु कंदी आहियां, पर इन सभिनीनि जे करण जो कारण इहो बि आहे त मां चाहींदी आहियां टीवी द्वारा सभु माण्हू ॾिसी सघनि ऐं उन्हनि खे शिक्षा मिले, जेके या त परमेश्वर खे चाहींदा आहिनि, इहो न मञींदा आहिनि कि परमेश्वर सां हुननि जो संबंध थी सघंदो आहे। हुननि खे कान ख़बर आहे कि परमेश्वर हुननि खां प्यारु कंदो आहे। इहो त यीशु हुन लाइ स्वास्थ्य मिलंदो ऐं उहो ठीकु थी वेंदा। जाम माण्हू जंहिंजो परमेश्वर सां संबंध या विश्वास कान आहे, कंहिं बि तरीक़े सां गुज़र बसर कंदा आहिनि जेसिताईं उहो मञींदा न आहिनि। पर मां तव्हांखे इहो ॿुधाइण लाइ तयारु आहियां कि यीशु मथे ऐं तव्हांखे जीवन मिले। तव्हां सिर्फ़ु साह न वठो, बल्कि तव्हांखे जीवन मिले, अहिड़ो जीवन जंहिंजो तव्हांखे आनंद मिले। ऐं तव्हांखे मां हिकु सुठी ख़बर थी ॿुधायां, तव्हां पंहिंजे ठीकु थियण जो आनंद वठी सघंदा आहियो ऐं 100% तव्हांखे ठीकु थियण ताईं काई तकलीफ़ न थींदी। तव्हां पूरो आनंद वठी सघंदा आहियो इन यात्रा जे अंदरि। तव्हां वॾी ग़लती कंदा आहियो छाकाणि त शैतान खे अहिड़ो गुस्सो कान ईंदो आहे जेतिरो असांजे ख़ुशि थियण ते ईंदो आहे। मां पंहिंजे प्रोग्राम जो कंहिं वजह सां आनंद वरितो रोज़ जीवन में, ऐं चाहींदी आहियां। मां हिन जो वीचार बिना सोचे सम्झे कान कयो आहे, पर इहो सच आहे कि मुंहिंजे जीवन में आनंद जी कमी हुई। मुंहिंजे पीउ मुंहिंजे बचपन चोरी कयो आहे ऐं मूंखे सम्झण लाइ टाइम लॻंदो आहे। ॿार खेल ठाहे सघंदा आहिनि, लॻभॻि हर शइ खे, ऐं हर शइ जो मज़ो वठी सघंदा आहिनि। मूंखे यादि आहे कि मां पंहिंजे पुट खे हिकु दफ़े ग़लती करण ते 15 मिंट कुंड में बीहारे छॾियो हो। 3 मिंट खां पोइ उहो खेॾे पियो वॉलपेपर ते ठहियल गुलाब सां। ॿारनि में किरी करे उथण जी क़ाबिलियत हूंदी आहे। मुंहिंजो मतिलबु उहो आहे कि ॻाल्हियूं भुलाए करे सघंदा आहिनि उहो, पर असां उते ई फासल हूंदा आहियूं। मां पंहिंजे बचपन में फासी सघंदी हुयसि। मां अहिड़े जाम माण्हुनि खे सुञाणींदी आहियां जेके पंहिंजे बचपन में फाथल हूंदा आहिनि ऐं पोइ बि मां बि फासी वञायां। जॾहिं मुंहिंजे पहिरें मुड़ुसु मूंखे धोखो ॾिनो हुयो। उहो बि हिकु माईअ सां गॾु रहंदो हुयो ऐं हुन मूंखे छॾे ॾिनो। जॾहिं मां पेट सां हुयसि, उहो ॿी माईअ सां गॾु रहंदो हुयो। मुंहिंजे ॿार जे जनम जो टाइम अची वियो हुयो ऐं मूंखे हाणे कमु न थींदो हुयो ऐं मूंखे रहण लाइ घर बि न हूंदो हुयो। हुन वक़्तु हिकु ब्यूटी पार्लर वारीअ मूंखे घर में रहणु ॾिनई। मां फासी सघंदी हुयसि, पर मां विश्वास कयो ऐं यीशु आयो ऐं चयईं कि मां आयो आहियां त तव्हांखे जीवन में उन जो आनंद मिलंदो। मां चाहींदी आहियां कि तव्हां अॼु मूंसां गॾु इहो फ़ैसिलो कयो कि तव्हां आज़ादु थी वेंदव ऐं ख़ुशि रहंदव, पंहिंजे जीवन जो आनंद वठणु सिखंदव ऐं पंहिंजे बालकीय जीवन जो गुज़ारींदव। पहिरें वारो स्वास्थ्य वापसि जी कोशिश में अॼु जो संदेश दिलि वारे ऐं सभु कुझु आसान सम्झण वारे माण्हू लाइ कान आहे। इहो उन माण्हू लाइ आहे जेको सचपच ईमानदारीअ सां ठीकु थियण थो चाहे। आमीन। हिन करे अॼु असां मञींदासीं कि तव्हां सां गॾु तव्हांजी मां वेही करे ॻाल्हाईंदी जीवन लाइ। मां चाहींदी आहियां तव्हांजो जीवन सुठो हुजे। कंहिंखे तव्हांखे इहे ॻाल्हियूं पहिरें ॿुधाइणु खपंदियूं हुयूं। यूहन्ना जे 5:1-3-6 में बाइबल में यूहन्ना जे हिकु माण्हू लाइ ॻाल्हि करणु मूंखे पसंदि आहे। कुझु आखाणियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि ऐं इहा मुंहिंजी सभिनीनि खां मनपसंदि आहे। पहिरें अध्याय खां 5 अध्याय खां शुरू कंदसि, जंहिंजे हिसाब सां इहे ॻाल्हियुनि जे पुठियां चवणियूं आहिनि कि हिकु प्रतिबोझ थियणु ऐं यीशु जे यरूशलेम ते विया। यरूशलेम में हिकु वॾे फाटक पासे हिकु खूह आहे जो इब्रानी भाषा में बेहद सां चवंदा आहिनि ऐं हुन जा 5 दरवाज़ा हुया। इन जे बारे में सोचियो, पाणीअ जो हिकु वॾो खूह आहे ऐं हुन जे आसे पासे बिल्डिंगूं
या घर आहिनि। हिननि मां जाम बीमार आहिनि ऐं घणेई माण्हू आहिनि जेके अंधा, लंगड़ा, लूला ऐं सुकल पिया आहिनि, छाकाणि त परमेश्वर जा दूत खूह में लड़ाई करे पाणीअ खे हलाईंदा हुया। पाणी हिलंदे ई जेको पहिरीं हलंदो हुयो उहो ठीकु थी वेंदो हुयो, भली हुनखे कोई बि बीमारी हुजे ऐं साल में उहो माण्हू ठीकु थी वेंदो। इहो चमत्कार आहे। मूंखे ख़ुशी आहे कि असां अञा ताईं हिन तरह ज़िंदा आहियूं ऐं ॾिसूं पिया था सभु पंहिंजी अखियुनि सां। आमीन। असां सुठो सबक़ु सिखी सघंदा आहियूं हिन माण्हूअ जे जीवन सां। हिकु माण्हू उहो जेको 38 सालनि खां हुते पियो हुयो ऐं उहो हुते फाथल हुयो। हुनखे कोई बीमारी हुई जेकी गहराई ऐं ॾाढी पुराणी हुई। बाइबल जे अनुसार 38 साल तव्हांखे ख़बर आहे। असां ॻाल्हियूं था कयूं भावनाऊं ऐं बीमारियुनि लाइ, पर तव्हांखे ख़बर आहे कि अगरि तव्हां तुनक मिज़ाज जा आहियो ऐं तव्हांजी भावनाउनि खे ठेस पहुचंदी रहंदी आहे, लॻभॻि उहा हिकु बीमारी आहे, हिकु रोग हूंदो आहे। यदि तव्हां बेहद सुरक्षित आहियो ऐं डरपोक आहियो ऐं कॾहिं तव्हां कोई ख़तरो मोल न वठंदा आहियो ऐं माण्हू खे पाण सां ग़लति वापारु करण लाइ ॾींदा आहियो, छोकिरि तव्हांखे माण्हुनि जो डपु आहे ऐं तव्हां कंहिंजो मुक़ाबिलो न करे सघंदा आहियो, इहो बि हिकु बीमारी आहे तव्हां सभिनीनि जी। परमेश्वर नथो चाहे कि तव्हां ईअं जियो। उहो जेके पुटु आज़ादु कयो आहे ऐं सच में आज़ादु आहे, सही रस्तो वठण लाइ आज़ादु आहे पवित्र आत्मा खां। उन्हनि सभु थियण लाइ आज़ादी ॾिनी आहे। येशू तव्हांखे ॿेहर प्राप्त करण लाइ क़ीमत ॾिनी आहे। उन्हनि डॉक्टर जी फांसी ॾिनी आहे। डॉक्टर पवित्र आत्मा खे उन्हनि क्रूज़ ते सभु छॾे छॾियो हुयो। 2000 साल पहिरियों हुन पंहिंजो खून ॾेई करे मूल्य ॾिनो हुयो। मुंहिंजे वीचार में असां घटि में घटि हेतिरो त करे सघंदा आहियूं कि असां आज़ादगीअ जो आनंद वठी सघंदा आहियूं। 38 सालनि खां उहो माण्हू हुते पियो हुयो। पोइ येशू हुते आयो। येशू हुनखे हुते लाचार ॾिसी करे ऐं उहो ॾाढनि दुखनि खां हुते लाचार हिकु दिशा में पियो हुयो। हुन पुछियईं त इहा ॻाल्हि मूंखे हैरान कंदी आहे। उहो माण्हू जेको हुते पियो आहे अपाइज़ 38 सालनि खां, हुन पुछियो त कि तूं सुठो थियण ऐं ठीकु थियण थो चाहीं? ॻाल्हि कठोर लॻंदी आहे, पर अॼु मां पंहिंजे दर्शकनि खां पुछां थी कि तव्हां ठीकु थियणु चाहींदा आहियो? कुझु माण्हुनि खे पंहिंजी कमज़ोरियूं पसंदि हूंदियूं आहिनि, उहा उन्हनि जी पहचान थी वेंदी आहे। इहो विसारे छॾियो। मां असुरक्षित आहियां, मां डरपोक आहियां, मां छा कयां? मुंहिंजो हिन ते वस कान आहे। मूंखे डपु थो थिए। मुंहिंजो शोषण थियो आहे। मूंखे गोद वरितो हुयो। मुंहिंजे पीउ जी ज़रूरत कान हुई ऐं जेकी बि हुननि जी समस्या हुई, मुंहिंजे मुड़ुस ॿी माई लाइ मूंखे छॾे ॾिनई। मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी हुई। तव्हांखे नए नमूने सां हलणो आहे ऐं चवणो आहे मां जीवन में जेको मूंखे शांती ॾींदो आहे, मां सभु कुझु करे सघंदी आहियां। मां नथी चवां कि तव्हां मूंखे कमज़ोर सम्झो। ईअं न आहे कि मां तव्हांजो दर्द न सम्झी सघंदी आहियां। मां दर्द सहन कयो आहे। मां दर्द जे बारे में ख़बर आहे। मूंखे हुन जो अनुभव आहे। पर मूंखे इहो बि ख़बर आहे कि तव्हांजे जीवन में छा मिली सघंदो आहे। ऐं जेके माण्हू दुखी आहिनि, मां न चाहींदी आहियां कि बाक़ी जीवन हुननि जो दुख में गुज़रे। मां तव्हांखे थोरो न पर ठीकु ॾिसणु चाहींदी आहियां, पूरी तरह ठीकु ॾिसणु चाहींदी आहियां। मां ॾिसणु चाहींदी आहियां तव्हांखे पूरे जोश में, पवित्र आत्मा में ऐं परमेश्वर खे कुझु करे ॾेखारण लाइ ऐं शैतान खां बदिलो वठण लाइ। मां शैतान खां बदिलो न वठां हां अगरि मां घर वेठी हुजां हां, मुंहुं फैलाए करे ऐं पंहिंजे उन जीवन लाइ तरस खाई करे जेको मूंखे मिलियो हुयो। मां इहो सालनि ताईं कयो, पर अॼु शैतान खां बदिलो थी वठां जेको हुन मूंसां गॾु कयो हुयो। असां बुराई जे बदिले भलाई कई। तूं सुठो थियणु चाहींदो आहीं? असांखे हुन माण्हू जी समस्या ॾिसणु ईंदी आहे। हे परमेश्वर, मूंखे अहिड़ो माण्हू कान आहे जेको मूंखे हिन पाणीअ में हिलाए ऐं मूंखे हिन खूह में लाहे ऐं मूंखे पाणीअ ताईं पहुचाए ऐं मूंखे पाणीअ सां मिलाए। मां कुझु चवां, जेकॾहिं तव्हां में थोरो दिमाग़ हुजे हा त तव्हां
38 साल मैं उन कुंड जे किनारे ताईं पहुची वञो आहे। उहो हली न सघंदो हुयो, पर इहो किथे बि न लिखियलु हुयो। अगरि को माण्हू 38 साल पंहिंजे पेरनि ते रेंगे त उहो खूह ताईं पहुची सघंदो आहे ऐं पाणी हिलाए सघंदो आहे, पर न उहो हुते ॿिए कंहिंजो इंतज़ारु पियो करे ऐं सोचे पियो कि कोई माण्हू मूंखे वठी हलंदो, पर इहो सोचींदो सोचींदो माण्हू वेही रहियो ऐं ॿियो माण्हू अची करे हली वियो। ईशूअ इहो ज़रूरु चयो हूंदो, ओ न, हीअ दुख जी ॻाल्हि आहे। तूं हिते 38 सालनि खां पियो आई ऐं ॿियो तोखां अॻियां वधी वियो ऐं कोई बि तोखे खूह में न वञी वठी सघियो। मूंखे ॿुधायो तव्हां इहो सभु कीअं सहन कंदव? असांजे येशू इहो ई चयो हूंदो कि उथ हाणे। ॿुधायो बाइबल में इहो पढ़ी करे तव्हांखे छा लॻंदो आहे? असांखे सम्झ में ईंदो आहे त हुननि हुनखे ज़ोर सां चयो, उथ हाणे, पंहिंजी खटि खणी हल। पोइ वरी मूंखे महसूसु थियो आहे त परमेश्वर सिर्फ़ु इहो ई न चाहींदा आहिनि कि असां उथूं, उहे चाहींदा आहिनि कि असां हुननि सां गॾु हलूं। तव्हां सचमुच ठीकु थियणु चाहींदा आहियो? यदि ठीकु थियणु चाहींदा आहियो त परमेश्वर जो पहिरियों नियम इहो आहे त तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे। हिन जो मतिलबु आहे त तव्हांखे पको फ़ैसिलो करिणो आहे ऐं हुन ते क़ाइमु रहणो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे पाण सां ॻाल्हि करणी पवंदी, इहो करिणो पवंदो कि इहो आसान न आहे, पर मां हिमत न हारींदसि, चाहे हिन में केतिरो बि टाइम लॻे। मुंहिंजी कोशिशि तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं यीशू मूंखे वठणु नथा अचनि, छोकी मां हिन बुरे हालत में रहण वारो कान आहियां। यदि कोई ठीकु थी सघंदो आहे त मां बि ठीकु थी सघंदो आहियां। परमेश्वर मूंखे जेको बि करण लाइ चयो आहे, उहे अगरि मदद कनि था त मां ज़रूरु कंदमि। मूंखे ख़बर आहे इहो आसान कान आहे, पर इहो करणु सही हूंदो आहे। मूंखे कान ख़बर आहे कि उहा छा आहे, पर एतिरो ख़बर आहे कि उन जो संबंध तव्हांजी इच्छा सां आहे। कोई मूंसां गॾु सहमत आहे? तव्हां हिननि मां निकिरी सघंदा आहियो। तव्हां कर्ज़ सां मुक्त थी सघंदा आहियो, पैसनि खे संभाले बचत करे मुश्किल हालत में ख़ुशि रही सघंदा आहियो। परमेश्वर तव्हांखे इस्तेमालु करे सघंदा आहिनि। को बि खूह हेतिरी गहराई कान्हे जेको परमेश्वर तव्हांखे न कढी सघनि, पर तव्हांखे हिकु फ़ैसिलो करिणो पवंदो जीवन जे हिकु मक़ाम ते। मां अगरि फ़ैसिलो कयो आहे त मां ठीकु थी सघंदी आहियां। मूंखे अञा बि थोरी ताक़त आहे। सच, मां इहो चवंदी आहियां कि मां तव्हांजे अॻियां केतिरो बि प्रचार कयां, उन जो हिकु हिसो तव्हांखे करिणो आहे। इहो कमु तव्हांखे ई करिणो आहे ऐं तव्हांखे ई ॻोल्हणी आहे पंहिंजे अंदर जी शक्ति। तव्हांखे ई सम्झणो आहे कि इहो हिकु प्रक्रिया आहे, हुनखे तव्हांजी इच्छा खां वधीक टाइम लॻंदो आहे। जेतिरो तव्हां सोचियो हुयो थी सघंदो आहे, पर मां सच थी चवां, जंहिंजे लाइ तकलीफ़ सहन करण लाइ तयारु आहियां, जंहिंजे करे मुंहिंजो थींदो आहे। अगरि कुझु न करे दुखी थियां। आमीन। हिन करे तव्हांखे फ़ैसिलो करिणो ई पवंदो। पाण ते रहम करणु छॾे ॾियो। परमेश्वर मूंखे अहिड़ो कोई माण्हू कान्हे ॾिनो जेको मूंखे खूह ताईं वठी हले ऐं मूंखां पहिरीं ॿियो माण्हू हुते हली वियो। जेकॾहिं इहो सभु तव्हां सां गॾु थियो हुजे हा जेको सभु मूंसां थियो आहे, त तव्हांजो वर्ताव हीअं न थियो हुजे हा। मूंखे पाण ते रहम करण जी समस्या हुई। वीचारी जॉइस, कंहिं बि मुंहिंजे जेतिरो सहन न कयो हूंदो। मां पहिरीं खां सेवका ई हुयसि। परमेश्वर मूंखे चयो त तूं या त दया करे सघंदी आहीं या त ताक़तवर, पर तूं ॿई न करे सघंदी आहीं। तूं हिकु फ़ैसिलो करे वठि। मां चाहियां पई त मंच ते अची करे परमेश्वर जा ताक़त वारा वचन चवां ऐं पंहिंजे घर जे एकांत में वेही करे चओ, हाणे
छाकाणि देव रोज़ गोल्फ खेॾणु वेंदो हुयो। उहो मूंखे पसंदि न हुयो। सचमुच मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। मां हिते सभु कमु कंदी आहियां ऐं ॿार अची खेॾंदा आहिनि। तव्हां रोज़ कम लाइ हली वेंदा आहियो ऐं मां ॿार जी चड्डी बदिलींदी रहंदी आहियां। हिते वेही करे उहो न ॾेखारियो जीअं तव्हां ईअं कंदा आहियो। पाण ते दया सभिनीनि खां वधीक विनाश करण वारी हूंदी आहे। मूंखे इहे सभु शयूं न हुयूं जेके ॿियनि माण्हुनि वटि हुयूं। मूंखे इहे कान हुयो, पैसा कान हुया, कपिड़ा कान हुया। मां ॾाढी दुखी आहियां। मूंसां छा थियो, मूंसां छा थियो, मूंसां छा थियो। तव्हांखे इहो चवणु सभु बंदि करणो पवंदो। बंदि कयो। मां पाण ते रहमत करे पंहिंजो हिकु ॾींहुं बर्बादु न कंदमि। शैतान सां लड़णु बंदि कयो। तेज़ आवाज़ में उन आशीष जे बारे में ॻाल्हाइणु शुरू कयो जेको तव्हांखे मिलियो आहे। शैतान, तूं मूंखे ॿुधाइणु चाहींदो आहीं कि मां स्वर्ग वठण वारी आहियां। मां अमर ज़िंदगी जीअण वारी आहियां। हा, मूंखे माफ़ी मिली वई आहे। ये हिते वेठा हर माण्हू सोचींदा हूंदा मूंसां गॾु बुरो थियो आहे, ॿिए कंहिंसां बि न थियो आहे। हिते कुझु अहिड़ा बि माण्हू वेठा आहिनि जंहिंजे मथां एक कहर थियो आहे, जंहिंजे साम्हूं मुंहिंजा कष्ट कुझु बि कान हूंदा। तव्हां चाहे जेको बि सहन कयो, कोई बि अहिड़ो हूंदो जेको तव्हां खां वधीक सहन न कंदो हूंदो। सिर्फ़ु तव्हां ई सहन न कयो आहे, इहो सभिनीनि ते लागू थींदो आहे। जेकॾहिं कोई ठीकु थी सघंदो आहे, मां ठीकु थी सघंदी आहियां, पर इहो हिकु प्रक्रिया आहे। हिन में टाइम लॻंदो आहे। सच चवां, मूंखे इहो सभु जाम पसंदि आहे। फिलिपींस 3:13 में इहो चवलु आहे, मां हिकु कमु थो कयां उहो भुलिजी करे जेको पुठियां आहे। हुननि जी तरफ़ हलंदो आहियां जेके अॻियां आहिनि। मां उहे सभु शयूं वठंदमि जेके हुननि मुंहिंजे लाइ ठाहियूं आहिनि। इन करे पौलुस जो इहो अर्थ आहे कि यीशु हिकु मक़सद लाइ मरियो हुयो। मूंखे अहिड़ो जीवन मिले जेको अद्भुत हुजे। पोइ उन जो चवणु हुयो, मां उहो सभु कंदमि जेको करे सघंदो आहियां। उहो जीवन प्राप्त करण लाइ मूंखे ॾियण लाइ यीशु मरियो हुयो, हिकु उदास मसीह लाइ। असांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे, कॾहिं उदास न थियणो आहे। प्रभु दया कयो। मूंखे यादि आहे जॾहिं मां देव सां नाराज़ थींदी हुयसि, घर जी सफ़ाई कंदे वक़्तु दरवाजे खां ठक ठक कंदी हुयसि, वरी वञी करे बाथरूम में वेही रहंदी हुयसि। मां टॉयलेट जे साम्हूं वेही रहंदी हुयसि। मुंहिंजा वीचार ख़तरनाक हुया, घटिया हुया ऐं पंहिंजे मथां रहम करण वारा हुया। मां सच थी चवां, मां हिते सभु कमु कंदी हुयसि ऐं देव खेॾंदो ऐं मैचिस ऐं ॿारनि सां गॾु बि खेॾंदो हुयो। हुननि खे मज़ो ईंदो हुयो ॿारनि सां गॾु खेॾण में। ऐं ॿार देव जे मथां क्लिप लॻाईंदा हुया, मुंहिंजी परवाह न कंदा हुया। मां सॼो ॾींहुं कमु कंदी हुयसि। हुन खां पोइ आर्तवारु ॾींहुं गिरजे वेंदी हुयसि। मंगल ॾींहुं मां पंहिंजी बाइबल जी पढ़ाई कंदी हुयसि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, पाण ते दया करणु बंदि कयो। सम्झो कि हिकु तव्हां ई कान आहियो। बंदि कयो रहम करणु पाण ते। महसूसु कयो पाण ते तव्हां अकेला न आहियो। मुंहिंजे हिकु दोस्त जे पुट खे कैंसर हुयो। हुन जाम प्रार्थना कई, पूजा कई, पर हुन जो पुटु मरी वियो। उहो परमेश्वर ते ॾाढो गुस्सो थियो। हुन हिकु ॾींहुं स्वर्ग में ॾिसी करे पुछियईं, तव्हां किथे हुया जॾहिं मुंहिंजो पुटु मरियो? उन पंहिंजे दिलि में इहो पुछियो, उते ई जिते पंहिंजे पुट जी मृत्यु थी। अहिड़ी जाम ॻाल्हियूं आहिनि त बि जेके असां सम्झंदा न आहियूं। अहिड़े जेके जाम दर्द आहिनि ऐं पोइ बि असांजो नुक़सानु थींदो आहे। परमेश्वर भला आहिनि, हिन में कोई शक कान आहे। असांजो कुझु भलो न थींदो आहे। मां अकेली न आहियां जंहिंजो भलो थियो। तव्हां अकेला न आहियो जंहिंजो भलो थियो आहे। ईअं न आहे तव्हांजो ई नुक़सानु थियो आहे या कोई भलो थी सघंदो आहे।
चओ तव्हां इहो चओ, सचे दिलि सां चओ ऐं पोइ जेकॾहिं कोई भलो थी सघंदो आहे त उहो मां हुयमि। मुंहिंजी प्रार्थना आहे कि अॼु जी शिक्षा तव्हांखे आज़ादु कयो। उथो। मुंहिंजी प्रार्थना आहे कि अॼु जी शिक्षा तव्हांखे आज़ादु करे प्रोत्साहित कंदी, हर हुन शइ लाइ परमेश्वर सां गॾु अॻियां वधाईंदी। फिलिपियंस 3:13 में पौलुस प्रेरित चयो आहे, मां जेके ॻाल्हियूं पुठियां चई वई आहिनि हुननि खे भुलिजी करे अॻियां जी ॻाल्हियुनि जे तरफ़ां वधीक ध्यानु ॾियो जेके तव्हांखे सम्झणी ऐं मदद कंदियूं। सुठो आहे त तव्हां सम्झी सघो। असांखे फ़ोन कयो। तव्हांखे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।